शहीदन जी हयाती जी मुतअल्लिक़ हिकड़ी ॿी आयत पे आहे जेका तव्हां ख़तीब मुक़र्रर खां बार-बार ॿुधी हूंदी उन में अल्लाह ताला फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। ओए मुझे के रब जे राह में शहीद कया था उन्हनि खे मुअल कजो बल्कि हुई जेरा पर तवी समझी न सघंदो हाणे इन लफ़्ज़ तही समझी न सघंदो इन ते थोरो गौर कजो मां वरी इन ते हिकिड़ो मिसाल ॾेई सम्झाईंदो आहियां त जेकॾहिं हिन जैसे स्टेज ते आलम बाहिर पीर बाहिर मुफ्ती बाहिर मुदर्रिस बाहिर ही खवास मन खास मन ही इल्मी पेचीदगियन खां वाक़िफ़ आहिनि जेकॾहिं को ख़तीब या को आलिम पंहिंजे तक़रीर में का इल्मी इस्तिलाह इस्तेमाल करे इल्मी ॻाल्हि करे त आम माण्हू को न सोचंदो ही खवास असांजी ईंदा तक़रीर का हिननि जे लाइ कान हूंदी आहे ही त असांजे स्टेज जी सूअं स्टेज जो सीदार तक़रीर कबी या अवाम ला त अवाम समझी तॾहिं मशहूर हिकिड़ो मक़ूल आहे त कल्लिमुन नास अला क़द्रि अक़लिहिम माण्हुनि जे अक़ुलनि जे मुताबिक़ ॻाल्हायो अहिड़ी ॾुखी तक़रीर बि न कयो जो अवाम खे कुझु पले बि न पवे अहिड़ी आसान बि न कयो जो के मौलवी खे या मुफ्ती खे या वरी मशाइख़ खे तानो हरण जो मौक़ो न मिले छो त बंदा उहो सम्झे थी त आमियाना तक़रीर पियो करे आम माण्हू इल्म जे ऐन खां बि वाक़िफ़ न आहे तंहिं करे ॿ लश्कर हिकिड़ो प्यादो आहे हिकिड़ो स्वार आहे ॿिन्ही लश्करनि खे हलाइण ॾाढो मुश्किल हूंदो आहे पर इहो ख़तीब जो कमु आहे जो दरमियाने रस्ते से इख्तियार करे उहे अक़वाल उलमा जा तदक़ीक़ सां ॾुखियाईअ सां पेश करे त जीअं अवाम बि मुतमइन थिए ऐं मदीने जे मीर जी दीन जा आलिम बि मुतमइन थी वञनि जो सुभान अल्लाह हथ मथे खणी जो सुभान अल्लाह या डराईंदा जी कहिड़ी हथ मथे खणी जो सुभान अल्लाह मां मिसाल कहिड़ो थो ॾियणु चाहियां मां जेकॾहिं तव्हांजे तक़रीर में मां वेही चवां बाबा इल्म तक़दीर जो हिकिड़ो इस्तिलाह वा मुहस्सनात लफ़्ज़ी ॿियो वा मुहस्सनात मानवी वरी इल्म बयान में तशबीह जा क़िस्म इस्तिआरो इस्तिआरे जा क़िस्म अवाम खे त का ॻाल्हि सम्झ में ईंदी कान त अलाए साईं मुफ्ती साहब छा थो चवे असांखे त कुझु भले कोन पियो छो त अवाम जे अक़ुल जी लेवल अवाम जे अक़ुल जी मिक़दार एतिरी कान्हे का जो हिन ॻाल्हि खे सम्झी सघे ख़ुदा पियो चवे मतां खोड़नि में मतां कंबट में मतां ख़ैरपुर में मतां रानीपुर में मतां कराची में मतां किथे काइनात जे सरे में केर चले त बाबा तव्हां था चओ त शहीद चेरान खोड़नि वारा मखदूम चेरान करबला वारा सुहिणा चेरान असांजे अक़ुल खे त इहा ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे अल्लाह ताला क्लियर जवाब ॾेई छॾियो अल्लाह ताला फरमाए ला तशऊरून तव्हीं समझी न सघंदो वरना अक़ीदो इहो हुजणु खपे त ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा मखदूम कोड़न वारा ज़िंदा आहिनि या न लाउड आ रहा है जो रिपीट बंद कर बाबा आवाज भली वधाई सी एक ताकत थई लाउड में संगत थई भली आवाज खे वधा रिपीट न जो बंद कर त जी अवाम खे ॻाल्हि समझ में अचे ज़िंदा आहिन ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा अंबिया शुहदा औलिया अल्लाह ज़िंदा आहिन ताबिरदा जिंदा आहिन ज़िंदा परवर जा
प्यारा जिंदा। बुखारी शरीफ में हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु सरकार जो दीवान परवान सहाबी इल्म सा लाडो इश्को एतरो इल्म सा इश्क ही चाह एकड़े दफे मदीने जे मीर जे दरबार में आयो। हबीब इन्नी अस्माउ मिनका हदीसन कसीरन अंसार। ओ मुझा हबीब माना जुंदा का हदीसुन को बुदा विसरियो थियो वजन हाने मेहरबानी करो मूं वट जे पर जहाने में अचे हा को मानू साई मुखे बेसरा अकुल मुझो कम नथो करे दिमाग में कुव्वत काने मां जवा सावा मां डॉक्टर तलाया तबीब तलाया हकीम तलाया पर सहाबन जो अकीदो निहार तिरस निहार हजरत बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए पियो अबू हुरैरा साईं आयो जे तो तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानब मुझे जी में आजार जा अनवा साहिब ने शिफा मियां मरीजन के वहां भी दजवन था नबी बाबा छानी दो ताके या रसूल अल्लाह पे चो या हबीब अल्लाह तो चो तो वाह के दुनिया साहबी के मनो गालायो को गालाय पोडन वारो घणी सची न को मां सही मखदूम साहब के जो से सजा मुजावार साहब सही भी त्याजनी बरैना असा जी नियत का तकरीर या खिताबत जा जोश फरोज दिखान को नियत या बात है सोना राजी कर मखातीब कोड़ा राजी थी बयान वो जते बेड़ा पार अते बेड़ा पार वहां भी चवदार नबी का था मदद वठो नबी का मदद वठ पीछा तू उनके जो या जे का मुफ्ती साहब रिवायत पढ़िया या सही या ज़ईफ बकाने का सेहत जे दर्जे ते पोतल्ला इन रिवायत जे अंदर हजरत अबू हुरैरा सरकार के पूजे हबीब तुझे दरबार में आयो आया का मेहरबानी कर का इनायत कर मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले जो असा जो नबी मालिक अजमत लाउडर मिसिंग न करी जबा आवाज जे मई बधाई जरा तो खटाइस भी मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले अरे दी इन्नी अस्मा मिनका हदीसन कसीरन अंसार हबीब हदीस सुल्तान खतबा विस्मित बने फरमाया उबसुत विदाअता चादर बिछा फगरफ बियदीही ये नबी करीम हाथ मिलाया सलात ट्रे चक्कर नबी से पंजो हाथ मुबारक हाथ में का हिस्सी से महसूस कान पे थे सहाबी को बेयकीन थोड़ी आ सहाबी तक्कर में फरमायो तुम इन चादर के पैजे सीने सा मिला सहाबी जो सीने सा चादर मिलाई अज दरगाह मखातीम कोड़ा वारा रिजल्ट पुछन नतीजो पुछन सहाबी उदा तोखे फायदो पियो या न जे तो वल्लाही मां नसीब शैअन बादहु अबदन खुदा जो कसम जने का मदीने जे मीर मेहरबानी कया काशे विसरंदी ना है हर शे याद ओ अबू हुरैरा साईं जो चले मदीने जा साईं था चवन मुझी चाहता मार बजे दरबार में जिहाद कया सुम्मा उक़तलु सुम्मा उहिया और जिहाद कंदे कंदे मां खुदा जी राह में शहीद थी वन्या वरी चेरो था वरी शहीद थी वन्या वरी चेरो था वरी शहीद थी वन्या वरी चेरो था बेचक्कर मदीने जे मीर चयो इल्म मालूम थियो त शहादत वारी नेमत खुद मदीने जे मीर पाण तलब
गया जरे हजरत मखदूम अब्दुर्रहमान शहीद जे इन पाक दरगाह दे नूर मोहम्मद कलोड़े मानू मोकलिया फौज मोकलिया हजरत मखदूम साहब जा गुलाम प्या चमन ओ सोना अब्दुर्रहमान असा के इजाजत दे असी हजार जे तादाद में लश्कर वठी करे इन नूर मोहम्मद साहब जी विड़ो इन सा जंग कयो हजरत मखदूम साहब फरमायो मां रब जी दरबार में काफी सालन का दुआ कया और मुझे मौला ओके शहादत जी नेमत दिजा शहादत जी दौलत दिजा ओके जिंदगी जी परवाह काने अभी तलवारों हथन में भाला हथन में तीर हथन में काशी हथ में नकड़ो वन्यो कोड़न जी मस्जिद में गंद हेठ करे रब जे जिक्र में हो खुदा के रजा दे राजी रहो शहादत का बुरी शे करे का शहीद चिरत जो कतरो अन्या जमीन ते बाद में गिर दुआ पर मेरा शहीद मदे रब जा चलवाई दीदार कंदो आहे मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा बुखड़ी लगी गवाला है जब पई को काचरो मखदूम राजी थी न माहिर हलन दे 28 शहीद में आगे जो मान बरतर मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा इमरते आराजी मदीने जो सरवर अजमते मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा छाजे करे शहादत मानियो शरीयत नबी जे करे जल मिठा शहादत जी आला इनेमत मानी चयाओ असाते राजी हो परवर जो मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा जिक्र जे हालत में शहादत मणियाओ खुदा जो वडोरा आगे इनते वडोराज आगे इनते जे जो फेज मशहूर मिठा आहे घर घर अजमते मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा इनते मदीने जे साईं जो नाज़ा कटल समझ जो वडोगी एजाज़ा वडोगी एजाज़ा हसन हुसैन जाहिर ही दिल पर आयो सभई गजली पर पक्का ही डाडी थे हसन हुसैन जाहिर ही दिल पर मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा उबैदुल्ला दाहरी आवाज दरायो मखादी में साई मदीने पुजायो मदीने पुजायो बच्चन सू तो आया इतना जो मा सकतर मखादी में खोड़ा मखादी में खोड़ा असीरन जी दर्जा गुलाम साईं फरमाए बाबा सब्र मस्जिद के अंदर हली वे हो जिक्र
याद इलाही असा जेरो को मौलवी हुजे फोन घुमाया हेलो एसपी साहब फलाना साहब टीरा साहब बस बाबा जेडी जी हवा हुंदी असी ओडे वेंदासी असी गरीब मानू फकीर मानू पर सलाम हिन जान जे बच्चन खे जन मदीने जे मीर जे बच्चन मदीने जे मीर जे गुलामन महबूब जे आशिकन सादिकन शहादत जे नेमत का मोकोल मोड़ियो हजरत मखदूम साहब के सदर भा मखदूम मोहम्मद आकिल पियो चले ओ मखदूम अब्दुर्रहमान तू मुझो वडो भाई इजाजत दे इन मैदान ते ईदन के जेका नूर मोहम्मद कलोड़े फौज मोकलिया इनन के लूत साईं लूत नबी जे कोम मागुर बारखा पट्टी उछलाए छड़न हजरत मखदूम अब्दुर्रहमान फरमाए जलन जदो बड़ा साईं भी इजाजत दे जे तू चाही तमा बजेर कोरे मुबारक सा दरिया जारी कया साईं फरमाए जलन ओ मखदूम मोहम्मद आकिल असा के ताकत असा के पावर असा के कुव्वत पर असी रब जी रजा ते राजी आयो असी करामत दिखारण असी राजी बनाई दासी त मदीने जो मीर राजी बनाई दासी त हुसैन करबला जो सरदार बनाई दासी सुभान अल्लाह शहादत मयो ऐ इमाम हुसैन सा बजी सबक जुड़ो अच्छा ना इमाम हुसैन सा मदद सुभान अल्लाह ऐ हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है जन के याद से पढ़ो भला जे नथव याद त बड़ी सुभान अल्लाह जो सटको मता जे निंड जो झटको ते करे असा के बड़ी कुछ टेकड़ो दीदा थे आए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ कर तैबा तेरा करबल में जाना याद है हज़रत असगर का वो तीर खाना गोद में और हज़रत अब्बास का बाजू कटाना याद है बाकी अहले सुन्नत व जमात जो मसलक जेको अहल बैत जो भला साहब जो नौकर असी के साहबी जी गुस्ताखी कोन कंदासी हथ में देखणी चो घणा दसा जा सुन्नी सडराई अंदर अंदर में कोशिश पिया कंदा ते इनन जे दिल में सहाबा जो बुक्स भरियो सहाबा जे खिलाफ इनन के फड़कायो पर दरगाह मकादी में कोड़ा दे अजाद कयो ते इंशाअल्लाह ताला जैसी ते जान में जान तेसी तई असी रसूलुल्लाह जे बच्चन जी दामन ब कोन चढ़ीदासी त सहाबा किराम जी दामन बसी कोन चढ़ीदासी हथ मथे खड़ी जवान जे बच्चन मांगो नारे ताकीद तकसीम ते मन कया तकसीम करे सहाबा अहल बैत के थार करे चंदा मुझे सही बालत मुफस्सिर कुरान फरमायो सही जे तो ही पार कुना हमें गरक कर असहाब आल में फर्क कर अरे हु गड गड रहबा ही फरमान हबीब बजे बजे जो आखिरी मसला मां से मखदूम साहब के विच तो घणी नकबस साईं आप साहब सवेर जियो इंशाअल्लाह ताला ता के हुसैनी किताब बुधाए मां या बिसरा पड़ी वठा जे आशिक आई त कल को दे खुद शान हबीब बजे बजे जो जे आरिफ थियन गुरीब पोइ रख इरफान हबीब बजे बजे जो इंशाअल्लाह असा जा बिनी जे नाम में हथ
ए मखादी में खोड़ा दे दरबार में असांजी दुआ वा अल्लाह असांजो खातिमो ईमान ते करे ईमान ते मरू ईमान ते जीऊं खुदा मुझो अर्ज करण अमा जो ॿुधण पंहिंजे दरबार में मक़बूल करे वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।